ख़बर खां वाक़े आगाह कर रहे आहियूं त हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में FIA कार्रवाई कंदे बिजली चोरी जे इल्ज़ाम में हिकु दुकानदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA क्राइम सर्कल हैदराबाद बिरयानी जे मशहूर दुकान ते कार्रवाई कई। कार्रवाई दौरान हिकु दुकानदार खे गिरफ़्तार कयो वियो। ॿिन्ही ॼणनि ते बिजली चोरी जो केस दाख़िल कयो वियो। FIA जो चवणु आहे त कार्रवाई दौरान बिजली चोरी जो हिकु कुंडो कनेक्शन पकड़ियो आहे, जंहिंमां 6,27,378 रुपयनि जी बिजली चोरी कई पई वञे। हिकु यासिर नाले जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। हैदराबाद जे इलाइक़े लतीफ़ाबाद में FIA कार्रवाई कंदे बिजली चोरी जे इल्ज़ाम में हिकु दुकानदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA क्राइम सर्कल हैदराबाद बिरयानी जी मशहूर दुकान ते कार्रवाई कई। तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे हैदराबाद खां फिरोज़ बबर। जी फिरोज़, FIA कार्रवाई कई आहे, हिन बाबति आगाह कजो। बिल्कुल हैदराबाद के इलाके लतीफाबाद में कायम मशहूर बिरयानी दुकान ते FIA कार्रवाई कई है। FIA क्राइम सर्कल हैदराबाद कार्रवाई दौरान बिजली चोरी कंदड़ एक शख्स खे गिरफ़्तार करे वरितो आहे। FIA पारां जारी कयल बयान मूजिब FIA कार्रवाई हेस्को अलामा इकबाल सब डिवीजन में कई हुई। कार्रवाई दौरान बिजली जो कुंडो जेको आहे उहो बि पकड़ियो वियो, जंहिंमां 6,27,378 रुपयनि जी बिजली चोरी कई पई वई। जॾहिं त FIA पारां ॿिनि दुकान मालिकनि मोहम्मद यासिर ऐं काज़िम अली ख़िलाफ़ बिजली चोरी जो केस पिणु दाख़िल कयो आहे, जॾहिं त FIA कार्रवाई कंदे यासिर नाले हिकु शख़्स खे गिरफ़्तार करे वरितो। जी ठीकु आहे फिरोज़ बबर, तफ़सील जे लाइ वॾी महिरबानी।